व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तव्हां असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई। नात ख़ान तमामु घणा तंहिंजे करे मां बि घणो टाइम न वठंदुसि, कोशिशि कयां थो जल्दी, पर कुझु हिकु ॿ ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां ज़रूरु। 1969 जो दौरु मुंहिंजी नात में शुरूआत। 1969 इहा ख़बर कोन हुई त को एॾो अल्लाह तबारक व ताला एज़ाज़ ॾींदो पंहिंजे हबीब करीम जे सदके। इंसान जी इहा ज़िंदगी थोरी न आहे, तमामु वॾी। मां अॻे बि ॿुधायो आहे त ड्यूटियुनि जी बि मूंखे अरबी टीचरीअ जी बि ऑफर थी ऐं तमामु सवली, पर मुंहिंजी दिलि गवार न कयो। सच आहे त मूंखे ख़बर न हुई त को अॻिते हली करे मां इन स्टेज ते ईंदुसि। रब जूं करम नवाज़ियूं इन ज़िंदगीअ में खोड़ लाहा चाढ़ा आया, खोड़ ॾुख आहिनि, खोड़ ख़ुशियूं, खोड़ गमियूं, पर रब करीम पंहिंजो फज़ल फरमायो, पंहिंजी करम नवाज़ी फरमाए हबीबन करीमन जे सदके आहियां अञा ताईं। सच इहो आहे, पहिरियों ॾिसूं पिया त कॾहिं जो आईने में मुंहुं ॾिसूं त वाॾाड़ीअ में हिकु अछो वार थो नज़र। पहिरियों सोचियोसीं त शायदि को सॻो बॻो आहे, पर ॾिठुमि त न बाबा सॻो न आहे, अछो वार थी वियो आहे। हलंदे हलंदे पूरी दाढ़ी अछी थी वई। क़ुरान पाक में आहे अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस। अल्लाह जी नेमत जो शुक्रियो अदा करणु इहो अल्लाह जो फज़ल हूंदो आहे। नेमत जो माण्हू शुक्रियो अदा करे, उन रब जे करीम जी फज़ल ऐं भलायूं बयान थो कयां, दिलि ठरे थी। ॼाण न हुई, कुझु बि न। शुरूआत कयूं, वॾा वॾा नात ख़ान हुया उन दौर में, वॾियूं टोलियूं। मां नंढो हुउसि, ईंदो हुउसि त थोरो उन्हनि खे ॾुखियाई थींदी, ॿार पवंदो त नंढो छोकिरो वरी ॾिस। अलाह जी कुदरत वरी उन्हनि जी हयातीअ में मां थोरो मथे आयुसि। महसूसु कयुमि त हाणे जंहिं महफ़िल में मां वञा थो त उन्हनि ते बि ॿार पए थो। इहा हिकिड़ी फितरी शइ आहे। 50 साल गुज़ारिया अथमि इन स्टेज सां। स्टेज जा लाहा चढ़ा उहे बि तमामु घणा थिया। मूंखे ईअं बि ख़बर पवंदी आहे त स्टेज ते वेहण खां पोइ, बीहण खां पोइ कंहिं ते मजमे जो केतिरो रोब तारी थो थिए, केतिरो उन माण्हूअ ॻाल्हाईंदड़ ते चवंदड़ ते असरु थो थिए, ॿिए जी दहशत थी थिए। इहा असांखे महसूसु थींदी आहे, तजुर्बे महसूसु कंदा आहियूं त हिन ते असरु पइजी वियो। मूंखे यादि आहे त मां काफ़ी वक़्त में कोशिशि कंदो हुउमि त रमज़ान शरीफ़ हरमैन शरीफ़नि ॾे वञा। उमिरि जे लिए असां रमज़ान जो महीनो, पोइ 2-3 ॾींहं रमज़ान खां अॻु में वेंदो हुउसि। मूंखे यादि आहे त मां हिकिड़े दफ़े बैतुल्लाह जे ॾाढो पहिरीं रमज़ान जे राति में तरावियूं शुरू कयूं। इमाम साहिब जी शुरूआत कई त उन ते मूंखे महसूसु थियो त इमाम जे आवाज़ में थोरो ॾकणु थियो। मां महसूसु कयो त हिन ते दहशत थी आहे, पर छो थियसि इहा ॻाल्हि मालूम न पई थिए। मूं वारी ॻाल्हि ज़ाहिर थी। बसि जीअं जो हिन अलहम्द शरीफ़ शुरू कयो त मूंखे महसूसु थियो हिन जे आवाज़ मां त इन ते असरु थियो आहे, दहशत थी आहे। पर थी छाजी आहे, पोयों जेके क़ुरा हज़रात अथसि उन्हनि जी, बैतुल्लाह जी छाजी, इहा ॼाण न हुई। अलहम्द शरीफ़ हुन पूरो कयो, अलिफ लाम मीम शुरू कयईं। मां सम्झुमि त न हली सघंदो, पोइ वाक़ई थियो बि। 2-3 आयतुनि खां पोइ हुन रुकू कयो, माना न हली सघियो। इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन ते हुई, छो त मां महसूसु कयो त स्टेज जो हुन ते असरु थियो बीहण जो। कुझु ॾींहंनि खां पोइ असांजे अॼु हिन महफ़िल में ओॾहं जा साथी आहिनि, मदीने पाक जा ॼायल, मस्जिद नबवीअ जा पढ़ियल। तव्हां असांजी वजूद ते मिटी त पाकिस्तान जी लॻी, खैरपुर ज़िले जी लॻी, पर हिननि जे वजूद ते ॼमण खां पोइ मदीने जी हवा लॻी ऐं मदीने पाक जी मिटी लॻी।
कुछ सालनि खां पोइ मां उन्हनि सां ॻाल्हि कई त पोइ उन मां शायदि मूंखे यादि अचे थो त भाऊ मूंखे हुसैन वेठो आहे ॾसें त इहो इंटरव्यू वरितो हूं शायदि उन में या भाऊ मदनी ॾसियो मूंखे हींअर सही यादि न आहे पोइ चवंदा उन इमाम साहब को इंटरव्यू वरितो हुउमि त तव्हां ईअं छो कयो इमाम साहब चयो त मां पहिरियों दफ़ो जॾहिं बैतुल्ला जे आॾो बीठुसि इमामत जे लाइ त मूंखे बैतुल्ला जो रोब एॾो थियो जो मूंखे सम्झ में ॻाल्हि न पई अचे त मां छा कयां पढ़ां त पढ़ां इहे स्टेज जा दौर त इन करे इहा ग़ीबत न आहे पोइ मां ईअं ॾिसंदो हुउसि त जॾहिं मां ईंदो हुउमि त ॿियनि नातख़ाननि उन्हनि ते थोरे हुया मूंखां उमिरि में वॾा पर थोरो असरु पवंदो हो मां महसूसु कंदो हुउमि पर मां कॾहिं बि उन्हनि जी बेअदबी न कई कोशिशि कंदो हुउमि त मां एतिरे ताईं जो मां किन नातख़ाननि खे जुती बि खणी ॾींदो हुउसि त मथां हू महसूसु करनि त नंढो थी करे थोरो पासींदो उहो ॿुधायुमि पिया तव्हांखे त कुझु ॾींहंनि खां पोइ ईअं महसूसु थियो त वाह वरी जो आईने में मूं ॾिठो त सफ़ा अची ॾाढी हैरानगी थी त हीउ छा थी वियो जल्दी पोइ महसूसु कयुमि त ईअं ज़रूरु हिकिड़े ॾींहुं थियणो आहे मौलाना अब्दुल्ला चांडियो अलाह ताला हुनजे कबर जे मथां करोड़ा रम जा मीनादुल फरमाए उन्हनि बि हिकिड़ो खोड़ पते चई छॾियो कॾहिं सूंहं भरिया सालार हाणे हड़ भॼी विया यार हुन यार पंहिंजे कुवत खे कोठियो आहे जे कॾहिं गुल कढनि गुलज़ार हाणे हड़ भॼी विया यार कॾहिं सूंहं भरिया सालार हाणे हड़ भॼी विया यार जे वई जवानी आई पीरी कॾहिं शेर त कॾहिं कीरी जे वई जवानी आई पीरी कॾहिं शेर कॾहिं कीरी कॾहिं शाही कॾहिं फ़क़ीरी अच्छा थी विया वार हाणे हड़ भॼी विया यार जे कॾहिं जोधा जवान सॾाइनि कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि आहियां त उहो ई मूंखे यादि आहे त हफ़्तो जेकॾहिं राति जो निंड असांखे नसीब न थिए त परवाह न हूंदी हाणे पोज़ीशन इहा आहे त हिकिड़ी राति जा कुझु कलाक जे निंड नथा कयूं त ॿिए ॾींहं ते उनजो असरु थो थिए त वाह राति असां निंड न कई आहे हिकिड़ी राति हूअं अॻे हफ़्ते जी परवाह न हूंदी जेकॾहिं जोधा जवान सॾाइनि कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि आई कुराड़ कांधी कना आहिनि कोन लहे थो कोई सार हाणे हड़ भॼी विया यार हाल इहो थियो आहे जो सॾ सुलह में कोन था आणनि कचहरीअ में कोन सुञाणनि हाणे ईअं था चवनि इहो कुराड़ो केरु आहे चए भाई इहो हुनजो पीउ थी अड़े अञा इहो जीअरो आहे ईअं था करनि नंढड़ा ॿार ॾिसनि था इहो कुबड़ो थो वञे अड़े हो ॾिस कीअं थो कुराड़ो वञे कुबड़ो कॾहिं जवानी ही जो असां को सवाइ महफ़िल सजंदी न हुई असां महफ़िल जा मोर हूंदा हुआसीं हाणे पोज़ीशन इहा थी जे सॾ सुलह में कोन था आणनि कचहरीअ में कोन सुञाणनि जे अफ़सोस आहे जो पागल बि था पोड़ो ॼाणनि ॾिसी था टहकनि ॿार हाणे हड़ भॼी विया यार जे कॾहिं जवानीअ जा जिनसार कॾहिं सोना मोणा यार गेरा उॾरिया भगादार जिन ॾारनि ते गेरा हुआ कुवत वई हली त गेरो कीअं वियो के गेरा उॾरिया भगादार चांडियो अब्दु थियो लाचार हाणे हड़ भॼी विया यार इहो असां सभिनी ते हाल अचिणो आहे मां कोशिशि कंदो आहियां हे ॼण त छो त हींअर तक़रीबन हीअं खणी चइजे त इहो कूड़ न थींदो त हींअर ही जेके नातख़ाननि जो सफ़ आहे शायदि त उमिरि में मां हिननि खां सभिनी खां वॾो आहियां तंहिंजे करे हे बि त सभु मुंहिंजे कोड़ीअ जा ॿार चइबा जीअं आहिनि जहिड़े हाल में आहिनि पहिरियों टोलीअ जे सूरत में नात हलंदी मां आयुसि मैदान ते कुझु अॻु में बि हुया पर उन्हनि जो एतिरी अहमियत हासिल थी वई हिन अंदाज़ खे पहिरियों मां बीहंदो हुउमि चुप करे हथ ईअं ॿधी करे ईअं महसूसु थींदो त इहो नथो चए शायदि को चवण वारो ॿियो आहे ख़ामोशीअ सां छड़ो चप पिया चुरंदा वरी कुझु वक़्त खां पोइ ॾिठुमि त ईअं बि कोन थो थिए पोइ वरी कुझु चयोसीं बाबा कुझु ॻाल्हायो कॾहिं चयोसीं त ज़िंदाबाद कुझु चओ माना ईअं थियो मसइलो ईअं होरियां वरी ॾिठोसीं त हे माहौल शुरू थी वियो माशाअल्लाह नवां नातख़ान बहितरीन अंदाज़ में माण्हुनि खे अञा अॻिते छा थींदो नात जो सिलसिलो कीअं हलंदो उहा अलाह थो ॼाणे छो त जॾहिं मां रेडियो ते वियुमि पोइ उन्हनि जो ॾिठो उन्हनि चयो त भाई इहो मौलूद त न आहे टीवीअ ते जॾहिं पहिरियों वियुमि चयो मौलूद त ईअं न चयो मौलूद त ॿारी हूंदी आहे मौलूद में त 8-10 ॼणा गॾु हूंदा तव्हां अकेलो मौलूद कीअं पोइ ईअं खणी चयो गज़ल थो चवे या नात थो चवे मौलूद न उन्हनि वटि मौलूद चइबो हुनखे जेके 10-12 ॼणा गॾु चवनि वरी असां हिनखे अकेलाइप में आंदो वरी अकेलाइप सां गॾु चुप कयूं बीठा हुआसीं हाणे वरी थोरो रुझान हे थी पियो आहे तंहिंजे करे इहो बि ग़लति न आहे अॼोको वक़्तु ईअं थींदो वरी अञा कुझु अॻिते कीअं थींदो उहो वरी अलाह थो ॼाणे थी सघे थो घोड़नि ते चढ़ी मौलूद में चऊं घोड़ा जी हलाए
बहरहाल इनकार करणो न छो त अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे इमामुल अंबिया क़ुरान नाज़िल थियो फरमायो वयखलुक़ु मा ला तालबून मोहम्मद करीम अॻिते असां अहिड़ियूं शयूं पैदा कंदासीं जेके तव्हांजे इल्म में कोन्हनि हालांकि मां इहा चवंदो आहियां त साहबा खे इहा ख़बर ई कान हुई त का मोटरसाइकिल थींदी ॿिनि पेरनि ते ईअं बिहार जेसि त बीहंदी कोन किरी पवंदी टे टे माण्हू इहे खयूं उॾारींदी वेंदी इहा ख़बर ई कोन्हे इहो जान हींअर इहो आहे अॻिते छा थींदो इहो वरी अलाह थो ॼाणे पर आहे अलाह अलाह जे रसूल जो नालो शल इख़लास सां हूंदी तंहिंजे करे मां नंढनि खे बि इहा अर्ज़ु कंदुसि जेको चओ वाह वाह करनि माण्हू न करनि माण्हू पैसा मिलनि न मिलनि अलाह वटि छड़ो न मक़बूलियत जो शरफ़ हासिल थी पियो असां खटी वियासीं ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो सच पुछो जेकॾहिं मां अलाह जे नेमतुनि जो अॼु जेको नात जे सदके मूंखे अलाह ताला एज़ाज़ ॾिनो आहे उहो बयानु कयां त तमामु वॾो टाइम आहे ऐं तमामु मुंहिंजी दिलि ख़ुशि आहे मां मुतमइन आहियां मां सम्झां थो अहिड़ो को ऑफिसर ख़ुशि कोन्हे अहिड़ो को वॾेरो ख़ुशि कोन्हे जेको अलाह ताला मूंखे ख़ुशि कयो आहे कंहिं शइ जो टेंशन कोन्हे ख़ालिस अलाह ते तवक्कल आहे मां अॻे बि ॿुधायुमि त 10 पुट अलाह ॾिना आहिनि हिकिड़ो बि कुझु रुपयो कमाए न आणींदो आहे सभिनी खे अलाह ताला खाराए थो नात जे सदके सभु खाइनि था सभु ख़ुशहाल ॾाढो मज़े सां कमु हले थो तंहिंजे करे छड़ो पाण ते कंट्रोल कजे लालच पैसनि जी न कजे लालच खाधे जी न कजे अलाह असांजे पोयां अहिड़ा अहिड़ा खाधा आंदा आहिनि जो असांखे तसवुर में बि न आहे त हे तितर असांखे कीअं था खाराइनि हे आड़ियूं असांखे कीअं था खाराइनि हे तरूर असांखे कीअं था खाराइनि हे हरण असांखे कीअं था खाराइनि ऐं ख़ुशी महसूसु था कनि अॼु बि मां मोहतरम भाउ खे मां सम्झां थो त असांखे त इहा तवक़ो न हुई त मां हेॾा बोस्की जा पटका असांखे ॿुधाया वेंदा हेॾो भाउ डंगराज जे लाइ घंटो लॻो पियो छा थींदो अञा ख़बर न आहे उहो बि मस्तु तंहिंजे करे इहे शयूं ऐब वारियूं न आहिनि जेको मामिलो हले थो अलाह अलाह जे रसूल जे लाइ मां 2 वाक़िया ॿुधायां पोइ मुंहिंजी दिलि त चए थी हिकिड़ी मौलूद में न चवां पर वाक़िया 2 ज़रूरु ॿुधायां हिकिड़ो वाक़ियो हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी ॿेर वारा मां शिकारपुर जे मौलाना ग़ुलाम क़ादिर जिन माण्हुनि उन खे ॾिठो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी त मौलाना ग़ुलाम क़ादिर रहमतुल्लाह अलैह छा हो उन्हनि जे मस्जिद में मां मोहरत पई थिए छो त पोइ मूं ते बि बुशार घणी थींदी माण्हू एतिराज़ कंदा त बाबा गाननि जी धुन ते था ॻाइनि इहो तव्हां बि ॿुधो हूंदो त भाई गाना ॿुधनि था इहो वरी छा शुरू कयो अथव मां इहे ॻाल्हि ॿुधायां थो तव्हांखे मां गाननि जे धुन ते चयमि पे हिकिड़ो वॾो इंडिया जो गानो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो जो ॿुधी करे पोइ मोरूद ॻाईंदा इहो बि हिकिड़े वॾे आलिम खां पुछियुमि जे चओ त नालो बि ॿुधायां हज़रत साईं अल्लामा अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैह मां उन्हनि खां पुछियुमि त साईं गाननि जे खिट ते त असांखे मजबूरी आहे काॾे वञूं पोइ साईं जन जेको जवाबु ॾिनो चइबो आहे कंहिंखे चओ ई न बसि तूं पंहिंजे राह सां हल जे कादियाननि असांजे मोहम्मद करीम जे ख़िलाफ़ किताब लिखिया आहिनि छा चई कादियाननि असांजे मोहम्मद करीम जे ख़िलाफ़ किताब लिखिया आहिनि उहो किताब पढ़जे या न पढ़जे मां चुप कयो चए बाबा जेकॾहिं तुंहिंजी नियत आहे त हुन नबी सां जा नुक्स कहिड़ा कढिया आहिनि त पोइ त कुफर आहे जेकॾहिं तुंहिंजी नियत आहे त मां हिन खे ॾिसी करे हुननि खे जवाबु ॾियां त तूं ईमान वारो चए ॿियो हिन में ॿियो छा थींदो ॻाल्हि इहा ई आहे तंहिंजे करे तोखे छॾे कंहिंखो कुझु बि न बसि तूं चओ हे त थियो हैदरी साहिब जो मसइलो हज़रत साईं ॿेर वारा उन्हनि जो मसइलो ॾाढो ॾुखियो मूंखे भउ थींदो त मां तो कॾहिं रोकियुनि न ख़ुदा जी कुदरत मां हुते शिकारपुर में शेर पे ॻायमि हिकिड़ो वॾो ख़तरनाक इंडिया जी धुनी मां बि न उनखे यादि करे ऐं शेर ॻायमि पई हल हाणे ॻायमि पे त बसि अञा हिकिड़ो मिसरो शुरू कयुमि त साईं ॿेर वारा अची विया हलो बसि साईं ॿेर वारा अची विया त मां ते बि असरु पियो जीअं ॿुधायोमांव त स्टेज ते असरु थींदो मां उन शेर खे उते छॾियो तकड़ ॿियो पासो वरितो माण्हू नारा हयां साईं हीअं हलंदे हलंदे स्टेज ते मां वरी हेॾो पासो ॾेई करे वञी जुतनि वारी जाइ ते मां होॾे पहुतुमि साईं हेॾे पहुता त अञा हेॾे पहुता त मां तकड़ में चयुमि त हलो भाउ हाली त टरी वञा मथां त ओच ते लऊड वारे स्टेट सेक्रेटरी चयो त हाजी इमदादुल्ला साईं तव्हांखे सॾनि था मां जंहिं शइ खां डिगुम हाणे छा थींदो साईं जलाली आहे ॾाढा साईं ॿेर वारा जलाली आहे हाणे मूंखे भउ थियो त इस्लाह कंदा त कीअं कंदा दड़को ॾींदा माण्हुनि जे मुंहं ते ॻाल्हाईंदा छा थींदो मां कीअं कंदुसि ॾाढो परेशान थियुमि हाणे जॾहिं हुतां खां मां हीअं अचां थो त इहे माण्हुनि जे विच मां अचां थो सच इहो आहे त मां जूं ॼंगूं मां सां पेर साथ न पिया ॾियनि मां मिड़े माण्हुनि ते हीअं हथु रखंदो हीअं अचां पियो त हाणे अलाए छा थींदो साईं हाणे काॾे वञां भॼण जी जाइ बि कोन्हे अचिणो बि आहे
ईअं माण्हुनि ते टेक ॾींदो अचे साईं सां मिलियुमि जीअं मिलियुमि त साईं मूंखे फरमायो त पुट इहो शेर वरी ॿीहर चओ हुयो त इंडिया जे धुन ते मां इहे ॻाल्हियूं इन करे थो कयां त भलो रिकॉर्ड में अचनि कॾहिं कॾहिं असांजा के हज़रात इन ते एतिराज़ कंदा आहिनि पोइ मां हाणे जेॾी महिल मुंहिंजो त तसवुर ॿियो हे त ॻाल्हि ई ॿी थी पई हाणे मां वॾे नखरे सां शुरू कयो साईं जन वेठा रहिया साईं जन ॿुधा साईं ॿुधा पोइ मां जेॾी महिल वरी साईं को मोकिलाए करे निकिरी वियुमि ऐं वॾो ख़तरनाक मां जो बयानु कयो हिकिड़े हंधि हिकिड़े मोले चयो पोइ साईं खे ख़बर ई अथई इंडिया ते आहे साईं ॿुधंदो आहे गाना हुनखे कहिड़ी ख़बर अथई को इंडिया मां चयो जेकॾहिं गाने वारी धुन में मां ग़लति हुजे हा त ॿेर वारे बुज़ुर्ग खे बदबू अचे हा या त ॿेर वारे खे बुज़ुर्ग ई न चओ जे बुज़ुर्ग चओ था त हुनखे बदबू अचे हा चयो या त पुट हिननि धुननि ते न ॻाईंदा कयो ईअं चयो उनखे न आई त तूं उन खां वधीक बुज़ुर्ग त कोन्हे तूं बुज़ुर्ग धरो आहे तुंहिंजे इहा ॻाल्हि मां वियुमि हिकिड़े हंधि प्रोफेसर वॾा उन्हनि वटि बि ईअं मसइलो थियो मां उन्हनि खे बि इहा ई ॻाल्हि ॿुधाई त बाबा ईअं न आहे मसइलो ऐं मूंखे साईं रफ़ीक अहमद शाह सां फराइंदा त उन मौलवीअ गानो कीअं ॿुधो जंहिं चयो त गाने जे कट ते बहरहाल इहे एतिराज़ात हलंदा आया कुझु लाहा चढ़ा आया इहे घणा खोड़ थिया पर पोइ बि अलाह जो फज़ुल थियो अञा ताईं पियो हलां थो ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ई ॿुधायां साईं जन जी ॿी ॿुधायां थो अलामा अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैह जेल में हुया जेल खां छुटा जुलूस जे सूरत में ख़ैरपुर सेंट्रल जेल खां तॾहिं गाॾियूं कारियूं वारियूं हेतिरियूं घटि हुयूं जीप ते हुया हैदरी साहिब पोइ नारा लॻंदा पिया हलनि मोटरसाइकिलनि ते साइकिलनि ते बंदि माण्हू खोड़ मां बि मोटरसाइकिल वियुमि पासवर्ड ॾेई करे अची साईं सां मिलियुमि बि अॻे मिलियासीं सयूं पर मोटरसाइकिल खे गॾु हलायां पियो जीप सां पोइ ख़ल्क़ त ॾाढा नारा हणनि पिया पोइ थोरा मां साईं खे अर्ज़ु कयुमि हिकिड़ो उहो अर्ज़ु अहिड़ो जो उन खां ऐं मूंखां अलाह साईं त हाणे मालिक आहे पर टे माण्हूअ खे ख़बर न हुई जॾहिं साईं जी शहादत थी वई त ठुल जे हिकिड़े माण्हूअ मां जो उते वियुमि त मूंखे वठी हलिया चई हलो साईं असां ॾे मां चयो यार मुंहिंजी दिलि घुरे पई त तव्हां ॾे हलां राति ओड़े थोरे रहां पोइ हुननि मूंखे ॿुधायो उते उहे रोअनि बि पिया पोइ ॿुधायूं त साईं हीअ ॻाल्हि मां हुननि खे चयुमि त इहा ॻाल्हि तव्हांखे कंहिं कई इहा तव्हां ॾे कीअं आई हुननि चयो साईं छो ग़लति आहे मूं त ग़लति त न आहे त इहा त हैदरी साहिब ऐं मूंखां ॿिए खे ख़बर ई कोन्हे त तव्हां ॾे कीअं आई पोइ चयो इहा आई त हैदरी साहिब असांखे ॾसी तव्हांजे लाइ बहरहाल उहा ॻाल्हि राज़ी हुजे त भलो आहे मां पर खुलियल हुजे त भलो आहे जॾहिं पाण खोली हुउं मां न खोलिया पाण उन्हनि खे ॾसियो मां साईं खे चयो त साईं हीअ जेके माण्हू अछी ॾाड़ीअ वारा हिकुराड़ा तव्हांजे हलो नारा हणंदा था हलनि तव्हांखां उमिरि में त वॾा हलनि पर अलाह ताला तव्हांखे जेको एज़ाज़ बख़्शियो आहे इन जो थोरो ख़्यालु कजो ईअं न थिए त तव्हांजे जिस्म में तव्हांजे वजूद में थोरो तकबुर अचे न तंहिंजे करे तव्हां इस्तिग़फ़ार पढ़ंदा हलो मां जो ईअं चयुमि त साईं हैदरी साहिब मूड़े हीअं चिताए निहारियो निहारे 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 अखियुनि में पाणी अचेसि गाॾी त हले पई मां मोटरसाइकिल ते हुउमि पोइ किन दोस्तनि खे चई त भाउ मुंहिंजे लाइ जेको इस्लाह करण वारो इहो माण्हू अथव तंहिंजे लाइ इन जे लाइ कुझु न चवंदा कयो मूंखे कुझु न चवंदा कयो इहा ॻाल्हि त खणी कयूं हाणे जेॾी महिल पुॻासीं फारूक आज़म चौक ख़ैरपुर ते उते जुलूस जी सूरत में जलसे जी सूरत थी वई पोइ साईं हैदरी साहिब मूंखे पाण सां गॾु विहारियो पोइ हुननि खे चई हाणे सभु ख़ामोश थियो त इमदादुल्ला खे ॿुधो पोइ कसम खणी चयूं त मूंखे जेल में ॿिनि माण्हुनि जी घणी सिक लॻंदी हिकिड़ो ही माण्हू हिकिड़ो ॿियो नालो कयो ग़ालिबन मौलाना बदरुद्दीन फुलो पोटो कयूं इन्हनि जी घणी लॻंदी बहरहाल पोइ साईं हिकिड़ो बयानु फरमायो मां शेर चयुमि पोइ साईं बयानु फरमायो त हज़रत काब बिन ज़ुहैर रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी रसूल ॿ भाइर काब बिन ज़ुहैर ॿियो उनजो भाउ ॿियो जेको भाउ हो उहो मुस्लमान थियो काब बिन ज़ुहैर मुस्लमान न थियो उहो मुस्लमान न थियो साईं जन जॾहिं मके पाक जी फतह कई तो पोइ साईं आम माफ़ीअ जो ऐलान जे आलमनि खां ॿुधो अथव आम माफ़ीअ जो ऐलान त जेको हरम में आयो उनखे माफ़ी जेको हुन घर में आयो उनखे माफ़ी जेको हेॾे आयो उनखे माफ़ी ईअं माफ़ीअ जा ऐलान थिया पोइ पाण चंद नाला खयां मुस्तफ़ा करीम जन ते फलाणो पुटु फलाणो उनखे माफ़ी न आहे जिते ॾिसो क़तल कयो फलाणो पुटु फलाणो फलाणो पुटु फलाणो उन में क़तल जे फतवा में काब बिन ज़ुहैर जो नालो बियो काब बिन ज़ुहैर खे जिते ॾिसो क़तल कयो ॿियो इकरमा बिन अबी जहल अबू जहल जो पुटु इकरमा रज़ी अल्लाह ताला अन्हु को मुस्लमान थियो उन जे लाइ बि इहा फतवा आई त उनखे बि ॾिसो त क़तल कयो पर मां काब बिन ज़ुहैर जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां काब बिन ज़ुहैर ते इहा ख़बर उन्हनि खे पई त इहे भॼी विया मके पाके वञी जबलनि में कंहिं मिटनि माइटनि ॾे रहिया
कुछ ॾींहंनि खां पोइ शाइर त ॾाढा कुछ ॾींहंनि खां पोइ भाव ॾे शेर में कुझु लिखे चई त तूं त मज़ा माणे थो पंहिंजे यार सां गॾु रही करे पर भाव जो तोखे ख़्यालु न आहे त तुंहिंजे भाउ जे मथां क़तल जी फतवा तुंहिंजे महबूब मोहम्मद ॾिनी आहे ओॾे तोखे ख़्यालु नथो अचे मां त तुंहिंजो भाउ आहियां तूं तॾहिं बि ओॾाई हुन अहिड़ो मयार वारो ख़त भाउ ॾे लिखियो रिवायत में अचे थो त हुन भाउ बि वरी जवाब में शेर में ख़त लिखियोसि उन चयो त तूं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खां परे आहे न तोखे कहिड़ी ख़बर अथई रहमत जो दरियाउ छा आहे काश जेकॾहिं तूं वेझो हुजे हा त तोखे ख़बर पइजी वञे हा इन को शेर हुन ते ॾाढो असरु कयो एॾो असरु कयईं जो परेशान थी पियो त यार पोइ मुंहिंजी ग़लती आहे चइबो मुंहिंजो भाउ जो मूंखे अहिड़ी ॻाल्हि थो करे चइबो त मोहम्मद करीम खे असां सुञाणे न सघियां भला पोइ मां टल कयां पोइ छो न छॾियां हुन ॻाल्हि खे वञी इमाम अंबिया जे क़दमनि में पवां मां बि मुस्लमान थियां पोइ हुन हिकिड़ी टल कई हे हाणे अलामा अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि थो करे मां कुल्हे ते बि हथु अथसि पोइ जे टल कई उन में ईअं बि चए थो त इमदादुल्ला जी पुट मोटरसाइकिल वारी कंहिं ॾिठी हूंदी त ख़बर हूंदी त छो त मां मोटरसाइकिल ते तक़रीबन 20 साल हलियो ऐं मां सम्झां 100 किलोमीटर 150 किलोमीटर मोटरसाइकिल ते प्रोग्राम ते वेंदो हुउमि बुट ॿधंदो हुउमि चयो उहा बुट जंहिं ॾिठी हूंदी उन काब बिन ज़ुहैर छा कयो भलो उठ काई वॾे हिकिड़े कपिड़े सां बुट पंहिंजे मुंहं खे वेड़े करे सिधो मके पाके सिधो आयो मके पाके में जिते साईं जन जी महफ़िल हुई छो त मके शहर जो त हुयो हाली त जबलनि में भॻल आयो अचे उठ के विहारे त वेठा सभु नबी साहिब वेठा साहबा वेठा माण्हू ईंदड़ वेंदड़ ॾिसनि ईंदड़ वेंदड़ ॾिठो त भको माण्हू आहे बुट बदल उठ के विहारे उठ के तकड़ो तकड़ो सिधो साईं जन जे आॾो अची करे वेठो अर्ज़ कई त या रसूल अल्लाह मां ॿुधो आहे त तव्हां कुझु माण्हुनि जे लाइ फतवा ॾिनी आहे क़तल करण जी इहो सचो आहे साईं जन फरमाए हा साईं काब बिन अशरफ जे लाइ तव्हां कुफर क़तल जी फतवा ॾिनी आहे इहो सचो आहे साईं जन फरमायो हा जाते ॾिसोसि क़तल सही आहे उन तो फतवा ख़तम थींदी या इहा ख़तम न थींदी साईं जन फरमायो ख़तम न थींदी चइसि जेकॾहिं उहो कलमो पढ़े त कलमो उनजो क़बूल थींदो साईं जन फरमायो त कलमो उनजो क़बूल थींदो साईं कलमो क़बूल थींदो त पोइ फतवा साईं जन फरमायो त फतवा अल इस्लाम यादि मां कान क़बल इस्लाम आणण खां अॻु में जेके ॻाल्हियूं आहिनि इस्लाम आणण खां पोइ सभु ख़तम थी वेंदियूं ईअं करे हुन साईं हथ वधाए अॻिते चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अन्नक रसूल अन्नक रसूलुल्लाह ईअं कलमो पढ़ी चइसि काब मां बुट खणी खोले सभिनी साहब ॾिठो काब ही एॾो आसानीअ सां हज़रत उमर साईं ग़ालिबन हज़रत उमर आहे या थी सघे ॿियो साहब बि घणो कर हज़रत उमर अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह इजाज़त मिले त हिनजो गर्दन उॾायां साईं फरमायो त तुंहिंजे इन ॻाल्हि खां अॻु में कलमो पढ़ी चुको आहे हाणे इजाज़त न आहे पोइ ख़ुशी थी वई साहब में त वञ ॾाढो ख़ुशि थिया त कहिड़े अंदाज़ सां कीअं आयो आहे पोइ जॾहिं पाण फरमायो अबू बकर सिद्दीक़ खे त अबू बकर छा हिन चयो शेर में अबू बकर सिद्दीक़ उहा शेर जी सिट पढ़े हे सिट हीअं पढ़ी हिकिड़े हे लफ़्ज़ पूरा थिया हाणे ॿिया लफ़्ज़ जेॾी महिल पढ़े पियो त हुन रोकियो साईं जल अॻिते न उहो पाण काबो उन जो शाइरी पे पढ़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ माना हिकिड़ी सिट पढ़ी ॿी सिट खे शुरू पियो करे त रोके साईं अॻिते न उन ॿिए तुक में ॿिए बंद में इमाम अंबिया जी नुक्स बयानु कयो हुई उन जो शिकायत हुई अबू बकर सिद्दीक़ खे रोके अबू बकर सिद्दीक़ चुप थी वियो हाणे हुन लफ़्ज़ हिकिड़ो मटायो लफ़्ज़ मटाए चई साईं हाणे हे लफ़्ज़ तो कटे छॾ हे आण उहो लफ़्ज़ उहो किताबनि में आयल आहे हे जो निकिरी वियो त हाणे सॼी सिट वरी तारीफ़ थी पई हूअं जेकॾहिं उहो अखर पियल हो त सॼी सिट माना शिकायत तो ई नहीं पर उहो अखर हिकिड़ो कढई त हाणे सॼी सिट वरी तारीफ़ थी पई जॾहिं इहो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त पाण करीम जन एॾा ख़ुशि थिया जो इमाम अंबिया पंहिंजे कुलनि तो चादर लाहे करे इनाम जॾहिं चादर मिली पोइ हैदरी साहब फरमायो त हाणे मां त जेल खां आयो आहियां मां वटि त ॿियो कुझु कोन्हे हीअ कारी मुंहिंजी फाटल चादर आहे ईअं खणी पंहिंजे कुलनि तो लाहे करे चए त मां उन सुनत ते अमल कंदे अॼु इमदादुल्ला खे उहा चादर पारायां थो उहा चादर मां वटि महफ़ूज़ आहे त खणी फाटल पर इन टाइम ते मिलियल आहे इहो ॿियो वाक़ियो माना महबूब करीमनि जी तारीफ़ कंदड़ खां सुठो हलणु इख़लास सां सचाईअ सां इहा मामूली ॻाल्हि न आहे मां सम्झो भाउ अब्दुल हफ़ीज़ ॾे मां त एतिरो गहराइप बि असांजी कान्हे पोइ बि हुनजे ज़हन ते इहे ॻाल्हियूं छो आयूं वरी उनखे मथां केरु सुभाणे ऐब वारो सम्झे त बा मौलूदनि जे करे तो ईअं कयो आहे मौलूदनि जे करे न आहे उहो जंहिं ज़ात खे बयानु कयो थो वञे उनजी ॻाल्हि आहे उनजी ॻाल्हि खे एॾी इज़त ॾेई करे मां सम्झां थो हे त अलाए घणे जो 10-12 हज़ार
अॻो ॿुधो 10-12 हज़ार ई आहे उहो अलाए छा थींदो हे अलाए छा थींदो आख़िर हिनखे मिलंदो इन जे एवज़ में छा अवा हिनखे छा मिलंदो जंहिंजे करे थो अलाह त हिन जे दिलि खे ॼाणे थो अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे इख़लास नसीब फरमाए बहरहाल मौलूद हे असांजा नौजवान ॻाईंदा ऐं तव्हांखे झुमाईंदा बसि मुंहिंजी दिलि घुरे थी त मां हिकिड़ो शेर चवां भाऊ सुल्तान खे बि अर्ज़ु कंदासीं त हाणे असां पोड़ा हूंदा तंहिंजे करे शुकुर कयूं जो असांखे अहिड़ियुनि महफ़िलुनि में घुराइनि था न घुराइनि त हिननि जी मर्ज़ीअ मां छॾनि भई इहे पुराणा आहिनि जीअं ॿुधायोमांव सॾ सुॾे में कोन था आणनि चांडे साहिब कचहरीअ में कोन सुञाणनि हाणे असांखे सॾनि था इहा हिननि जी महिरबानी शुरूआत मां कयां थो दिलि घुरे थी त हिकिड़ो शेर चवां पर उहो मुंहिंजी आदत रही आहे त मां कुझु लफ़्ज़ अॻु में हमद जा चवंदो आहियां छो त हदीस में बि ईअं ईंदो आहे त कुल अमरिन ज़ीबालिन लम युबदा फीहि बिस्मिल्लाह औ बिहम्दिल्लाह फहुव अक़ता वक़्त ॻाल्हि बि आहे जेको कमु चङो उन में बिस्मिल्लाह खां सवाइ शुरू कजे थो या हमद खां अलाह जे हमद खां सवाइ शुरू कजे थो उहो रहमत ऐं बरकत खां ख़ाली हूंदो आहे तंहिंजे करे थोरो तवजो त चंद मिसरा अलाह साईं जे हमद में बयानु कयां ॿोल पुराणा अलाह साईं जी कुदरत ऐं वहदानियत किबरियाई